अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला बड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। मुल्क में खंड जो ज़ख़ीरो ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ हुकुम जो वॾो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खंड जे एक्सपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी। खंड जी स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त कदम खणण जो बि हुकुम। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अवाम जी ज़रूरत खे पहिरियां पूरो करणो आहे ऐं क़ीमत खे मुस्तहकम करणो आहे। ज़ख़ीरो कंदड़नि, नाजाइज़ मुनाफ़िक़ोरनि ऐं हथरादू कोट पैदा कंदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ौमी इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी नफ़रत वारी मुहिम जी मज़म्मत। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरनाक आहे। अवाम जे चूंडियल पार्लियामेंट तां हिकु आइनी अमल ज़रिए इक़्तिदार मां बेदख़ल थियण बावजूद बि इमरान ख़ान तवाज़ुन विञाए चुको आहे ऐं हाणे क़ौमी इदारनि ते हमले आवर थी रहियो आहे। इमरान ख़ान एहतिसाब खां बचण लाइ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे ऐं क़ौमी इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान ख़ान जी अहिड़ियुनि हरकतुनि सबबि गुज़िरियल पौणनि 4 सालनि में मुल्क अॻिते वञण बदिरां पुठिते हलियो वियो। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस ॿुधणी। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त सुप्रीम कोर्ट कानूनी सवाल ते पंहिंजी राय ॾियणु चाहे थी। आइन जो तहफ़ुज़ असांजो फ़र्ज़ु आहे। पार्लियामानी जमहूरियत लाइ आर्टिकल 63A जी तशरीह ज़रूरी आहे। पाण मुरादो नोटिस कंहिंजे चवण ते न पर बेंच जी मर्ज़ी सां वरितो वेंदो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स न त तशरीह वफ़ाक़ ते लागू थिए या सूबनि ते, उहो असांजो मसइलो नाहे। अदालत जी जेका बि राय ईंदी सभु धुरियूं उन जूं पाबंद हूंदियूं। सिंधु दरिया में पाणी जी खोट बरक़रार। गुडू ऐं सखर बैराजनि खां पोइ कोटड़ी बैराज ते पिणु साॼे पासे खां वहंदड़ पिञारी वाह, फुलेली वाह ऐं अकरम वाह में पाणीअ जी सतह घटिजी वई। ज़राअत सां गॾु शहरी इलाइक़नि में बि पाणी जो बहिरान वधी वियो। टैंकर माफ़िया सरगर्म, शहरी महांगे अघ ते पाणी ख़रीद करण लॻा। बिलावल भुट्टो ज़रदारी जे लॉन्ग मार्च सबबि सियासी गंद साफ़ थियो आहे। इमरान ख़ान जा माण्हू ॾफेड़ वारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। इमरान ख़ान मुल्क में ॾफेड़ पैदा करण वारियूं ॻाल्हियूं न करे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध हुकूमत सीड़पकारनि खे वठी आई आहे। माफ़ियाऊं असांजे कमनि में रंडकूं विझी रहियूं आहिनि। कराची में गंदगी जो मसइलो घटि वक़्त में हल कयो आहे। ॿिनि ज़िलनि में कचिरो देरि सां खणण ते तनक़ीद जो निशानो बणायो वियो। कराची मां 8,500 टन गंद सॉलिड वेस्ट मैनेजमेंट खणंदी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सेफ सिटी मंसूबे बाबति अहम इजलास। प्रोजेक्ट जे हवाले सां ब्रीफिंग। सेफ सिटी मंसूबे लाइ 10,000 कैमराऊं लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मंसूबे में वधीक देरि बर्दाश्त नथी करे सघिजे। 2000 हंधनि ते 10,000 कैमराऊं सोलर पावर ऐं बिजली पैकअप ते लॻायूं वञनि। ईंदड़ 4 महीननि में प्रोजेक्ट जी मंज़ूरी, टेंडर ऐं कमु शुरू थी वञणु घुरिजे। ट्रांसपोर्ट ऐं इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण सां एशियाई तरक़ियाती बैंक ऐं EFD वफ़द जी मुलाक़ात। BRT रेड लाइन मंसूबे जे मसइलनि ऐं मंसूबे खे मुक़रर वक़्त अंदरि मुकमल करण ते ख़यालनि जी ॾे वठि। सूबाई वज़ीर जी तजवीज़ ते BRT रेड लाइन प्रोजेक्ट ते हर हफ़्ते ज़ूम इजलास मुनक़िद करण ते इतफ़ाक़। शर्जील मेमण वफ़द खे मंसूबे खे मुकमल करण में हर मुमकिन सहकार करण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां का देरि न थींदी। कराची जी पब्लिक ट्रांसपोर्ट जो मसइलो हल करणु सिंध हुकूमत जो मिशन आहे। ऑरेंज लाइन जे मंसूबे खे मुकमल करण लाइ ठेकेदारनि खे 1 महीने जी डेडलाइन ॾिनी आहे।
सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच उमेर रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदार ॼाणायल PPMP बुरहान खान चांडियो जी ज़मानत में 23 मई ताईं वाध करे छॾी। सरदार चांडियो खे 13 जून ते हाई कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾिनो। उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे। हूअ इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चकर काटे रही आहे। उम्मीद आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। मॉडल कोर्ट जी या हाई कोर्ट मां जवाबदारनि जी ज़मानत रद्द थींदी। सिंध के 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडूं 26 जून खां थींदियूं। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त रिटर्निंग ऑफिसर 10 मई खां 5 ज़िलनि में पब्लिक नोटिस जारी कंदा। उम्मीदवार 10 खां 13 मई ताईं रिटर्निंग ऑफिसर वटि नामज़दगी कागज़ जमा कराईंदा। कराची वेस्ट ऐं क्यामाड़ी में तकबंदियुनि जो कमु 31 ताईं मुकमल थींदो। इलेक्शन कमीशन बलोचिस्तान में मकानी चूंडूं मुलतवी थियण वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। इलेक्शन कमीशन